बारे में सुधीर हाजी आहे जेको इहे माना मंशा जो कमु करे थो। असां आजी सिंध गुलाम नबी मेमन खे इहा इल्तिजा कयूं क़ुर पाक लॻे ऐं जिया जी सखर ऐं साईं पीर शाह ऐं SSP खे बि डॉक्टर समीला सुमिर खे इल्तिजा था कयूं त इहो नासूर असांजो ख़तमु कयो वञे। खैरपुर गॾिजी शहर जे रवासियुनि जो मंशा जे अॾनि ख़िलाफ़ एहतिजाज में शामिल शिरका जो चवणु हो त शहर में मंशा जा अॾा वधी विया आहिनि, जंहिंजे करे नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। आए ॾींहुं गॾिजी शहर में झड़ा झटा बि वधी विया आहिनि। उन्ही जो ताज़ो मिसाल गुज़िरियल ॾींहुं मंशा जे अॾनि ख़िलाफ़ गॾिजी शहर जे अवाम तरफ़ां एहतिजाज बि कयो वियो। उन्हनि जो वधीक चवणु हो असां बार बार SSP खैरपुर अॻियां एहतिजाज बि कयो, पर अञा ताईं गॾिजी शहर में मंशा जा अॾा बंदि थी न सघिया आहिनि। गॾिजी शहर मां शराब जा अॾा बंदि कया वञनि। असां अॼु खां कुझु टाइम अॻु में आचर जे ॾींहुं असां बि मीडिया वारनि सां इहो ई कलाम कयोसीं त बाबा शराब जा अॾा गॾिजी मां बंदि कया वञनि, सोपारियुनि जा अॾा बंदि कया वञनि ऐं जेके हे शराब जा अॾा आहिनि उहे असांजे नौजवान नसलनि खे तबाह करे छॾियो आहे। असांजा नंढड़ा नंढड़ा जवान बि शराब जे हुन में शिकार में अची विया आहिनि। तालीम ते तवजो न आहे, नमाज़ ते तवजो न आहे, रुगो असांजे नौजवाननि में शराब जी बदबू थी अचे। असां अॼु खां कुझु ॾींहं अॻे आजी सिंध गुलाम नबी मेमन साहब खे बि इल्तिजा कईसीं, SP खैरपुर खे बि इल्तिजा कईसीं। हाणे अॼु असां इहा इल्तिजा कयूं था SHO राणीपुर अब्दुल जब्बार मेमुना जे कंहिं बि शइ जी हुनखे का परवाह न आहे त हे एहतिजाज थिए थो, असांजी काई बि फरियाद नथो ॿुधे। उन्हनि जो वधीक चवणु हो त असां मंशा जे अॾनि ख़िलाफ़ उन्हनि खे बार बार रोकण जी बि कोशिशि कई। उन्हनि जो ताज़ो मिसाल इहो ई आहे त उन्हनि मंशा जा अॾा हलाईंदड़ तर्फ़ां असांखे धमकियूं बि ॾिनियूं वियूं ऐं असां ते हमिलो करे मोहम्मद सिद्दीक़, अहमद शफ़ीक़, बशीर राजपर, अब्दुल कादिर, नबी बख़्श ऐं ॿियनि खे ज़ख़्मी बि कयो वियो, जंहिंखे गणतीरी हालति में गेम्स हॉस्पिटल गॾिजी में मुंतक़िल कयो वियो। इन्ही मौक़े ते गॾिजी शहर जे रवासियुनि जो वज़ीर क़ानून ज़ियाउल अंजार, वज़ीर एक्साइज़ ऐं टेक्नीशियन शर्जील मेमन खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी मंशा जा अॾा हलाईंदड़ ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। असांजी केर बि कुझु भराई नथो करे, न को असां खां केरु दाद रसी पुछे थो। बसि इहो आहे त असांजे पोयां माण्हू छॾा त हिनखे ठाहे ॾियो। बाबा असांजो ठहणु इहो आहे त शराब जा अॾा बंदि कया वञनि, इहे जेके नशे जा कारोबार हलनि था इहे बंदि कया वञनि। SP खे बि अर्ज़ो इहो आहे, SHO राणीपुर खे बि अर्ज़ो इहो आहे त इन्हनि खे ख़तमु कयो वञे। ॿियो असांजो कोई मुतालबो न आहे। ऐं मंशा जी सरपरस्ती कंदड़ सुधीर राजपर, सलीम राजपर ऐं कयूम राजपर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ताकी गॾिजी शहर जे रवासियुनि खे सुख जो साह मिले ऐं उन्हनि जी नौजवान नसल बि इन मंशा जे मुर्ज़ी मर्ज़ खां बची सघे।